दौलतपुर सफ़न वेझो अली आबाद जे रवासिन ज़फ़र इक़बाल आरائين आसिया परवीन हसनैन अली आरائين दौलतपुर सफ़न प्रेस क्लब पहुची सहाफ़िन अॼु दाइन ते चयो त असांजी 15 साला नियाणी फिज़ा आरائين गुज़िरियल ॾींहुं घरां जीअं निकिती वापसि न आई आहे। काफ़ी ॻोल्हा कई पर हिन जो को पतो न पियो आहे। हिननि वधीक चयो त असांखे शक आहे त असांजी नियाणीअ खे अली आबाद वासी रक्षा हलाईंदड़ मोहम्मद अली लाशारी अगवा करे वियो आहे। अहिड़ी रिपोर्ट अली आबाद थाणे ते दाख़िल कराई आहे। हिननि वधीक चयो त मोहम्मद अली लाशारी पंहिंजा घर ख़ाली करे भॼी वियो आहे। उनजो को पतो न आहे। हिननि वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह SSP शहीद बिन नज़ीराबाद खे अपील कई आहे संदनि नियाणी बाज़ियाब कराई वञे ऐं साण इंसाफ़ कयो वञे।